नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हाला खां ख़बर ॾींदा हलूं त हाला में गुज़िरियल ॾींहं खां हाला शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली बंदि आहे। बिजली जी बंदिश जे करे शहरी सख़्त परेशान आहिनि। बिजली न हुजण जे करे कारोबारी ज़िंदगी शदीद मुतासिर आहे। बिजली जी बंदिश जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मॉलनि में शहरियुनि जो एहतजाज जारी आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वापडा ख़िलाफ़ शदीद एहतजाज कयो वियो। शहरियुनि पारां वापडा जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।